ओम शांति। हाणे असां बाबा खे याद था करूं। मां आत्मा प्रकृति के विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे याद करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾो। ओम शांति। जे मूंखे मिठे शिव बाबा ब्रह्मा जे तन द्वारा सुनता मीठे मीठे बार बाबा सुनता जीअं जीअं मन जा वीचार बदलजंदा वेंदा आहिनि पोइ असांजे चेहरे जा पोज भी बदलंदा वेंदा। अगरि माण्हू चेहरे सां ॼाणे वठंदी आहे कि इहे छा थी सोच त असांजी जेकी सोच हूंदी आहे न बाबा चवंदा जेकी असांजी सोच हूंदी आहे न उहा असांजे चेहरे सां नज़र ईंदी। जो असां सोचूं था त असांजो चेहरो माण्हुनि खे ॿुधाए सघंदो आहे कि असां छा था सोचूं। के माण्हू ईअं त बाबा चवंदा कि हिन करे हाणे सदा सुठो सोचूं। जॾहिं असां सदा सुठो सोचंदासीं पॉजिटिव सोचंदासीं। पॉजिटिव माण्हू बुरो भी सोचंदो आहे सुठो भी सोचंदो आहे फ़ाइदे वारो सोच फालतू वीचारनि में न वञे। हीअं न थी वञे हीअं थी वञे। हा सावधानी रखणु ज़रूरी आहे। कोई ॻाल्हि ईअं थिए थी त असां सावधानी बरतूं भई अॻियां उहा ॻाल्हि वधी न थी। पंहिंजा फालतू वीचार हुन में ऐड न करो। पंहिंजा फालतू वीचार असांखे हुन में न लॻाइणा आहिनि। त बाबा चवंदा कि हीअं करे पंहिंजी सोच खे सदा हल्को सुठो ऐं सभु संकल्प बाबा खे ॾेई करो। सभु बोझ बाबा खे ॾेई करे असां सदा हल्को सोचूं पॉजिटिव सोचूं। असां परमात्मा जो चिंतन करो। मन वो जेके असांखे ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे ज्ञान ॿुधाईंदो आहे हुन जो मनन चिंतन कंदा रहंदासीं त असांजे जीवन में सदा सुख शांति ख़ुशी रहे ऐं बाक़ी सभु बोझ बाबा खे ॾेई छॾो। ॿियो बाबा चवनि था कि सदा मूंखे यादि कंदा न त तव्हांजी बुद्धि शक्तिशाली थी वेंदी समझदार थींदा आहिनि। अॼु माण्हुनि में सम्झ न आहे त माण्हुनि में सम्झ न हूंदी आहे छोजे परमात्मा खे यादि न कंदो। त भॻवान खे जॾहिं माण्हू वटि बुद्धि घटि हूंदी आहे न त माण्हू चईंदा बि आहे कि हिनखे भॻवान हिनखे सम्झ ॾे हिनखे बुद्धि ॾे। शरीर जो हड्डी जो ढांचो त सभिनि वटि आहे न। अगरि ये शरीर जो हड्डी जो ढांचो ही बुद्धि आहे ये हड्डी जो ढांचो तो सभिनि वटि आहे न। लेकिन असली बुद्धि हूंदी आहे असांजी आत्मा में सम्झ। जीवन में हर हिक ॻाल्हि जी सम्झ असांखे हुजणी खपे। अॼु माण्हू पंहिंजी सम्झ अनुसार सभु कुझु सोचे थो निर्णय करे थो सम्झे थो। मनुष्य आत्मा जी सोच ही खराब है। मनुष्य आत्मा सोचे तो भगवान कण कण में आत्मा से परमात्मा पत्थरन में भगवान के ढूंढे तो सच्चा सोचो अगर असा समझो था अगर असांजी समझ चए थी कि भगवान ना पत्थर जी मूर्ति में आए मतलब असांजी बुद्धि छा आहे पत्थर बुद्धि। अगर असांजी बुद्धि चए थी कि न पत्थरनि में कणकनि में तू में मुंह में भगवान आए असांजी बुद्धि भी पत्थर बुद्धि हूंदी न। समझदार व्यक्ति बाबा से ये समझ ॾियणु आयो असांखां प्रश्न पूछे थो
अगर मां इन वेद शास्त्र उपदेश ग्रंथ शास्त्र में आया, अगर मां इन धरती ते कहिड़े बि नाम रूप में आया त तव्हां मथे के सॾ था करो। सम्झ वारी ॻाल्हि आहे न। माण्हू सोचे कि असां चऊं था कि भॻवान त हेठि आहे, वेठी आहे, मां हेॾे वेंदी आहियां भॻवान सां रोज़ मिलण, भॻवान जो सत्संग कीर्तन कंदी आहियां, भॻवान त मूंसां गॾु आहे, सभु कुझु ॿुधे थो करे। ॿुधाई हे भॻवान तूं अचु, कंहिंखे था चओ? असांजी सम्झ ठीक न आहे न, बुद्धि ठीक न आहे, तॾहिं त असां ॿ ॻाल्हियूं करूं था। कोई माण्हू चए हा मुंहिंजो इहो ई मम्मी पापा आहे, वो भी घड़ी घड़ी मम्मी पापा जो सभु सॾु करे। अरे घर में तव्हांजो मम्मी पापा आहे, पोइ कंहिंखे था सॾु करो? माण्हू घर में भॻवान खे कमरो था ॾियनि, चवंदे इहे भॻवान जी मूर्तियूं आहिनि, इहे भॻवान जो कमरो आहे। पोइ भॻवान त तव्हांजे कमरे में या मूर्तियुनि में आहे, त तव्हां कंहिंखे था सॾु करो? चलो अगरि तव्हां सोचो था कि असां इहे भॻवान जो रूम आहे, हीअ मथां खां हेठि उहो हिन मूर्तियुनि में लहींदो, मूर्ति ॻाल्हाए सघंदी आहिनि? ॿुधायो, पेड़ पौधनि में भॻवान ईंदो छा? सूर्य चांद में भॻवान ईंदो छा? त तव्हां भोग आदि लॻाया था, मूर्ति त खाए नथी, पोइ जॾहिं अचे चलो तव्हां चओ था तुंहिंजी मूर्तियुनि में भॻवान आहे, चलो तव्हांजो भॻवान मूर्तियुनि में अचे, उन समय उन्हनि खे भोग लॻाइजे न। भोग कंहिंखे था लॻाए? कपिड़ा कंहिंखे था पाराए? माण्हू ग्रंथ शास्त्रनि खे माण्हू कपिड़ा बि पाराईंदो। सोचो असांजी बुद्धि केतिरी ख़राब थी वई। हाणे ग्रंथ शास्त्र त पढ़ण जे लाइ आहिनि, हिननि सां पढ़ी करे सिखी करे जीवन में धारण करे पंहिंजे संस्कार स्वभाव खे सुधारणो आहे। माण्हू ॾिसो केॾा महांगा महांगा पत्थरनि जी मूर्तियुनि ते केॾा महांगा महांगा कपिड़ा पाराईंदो आहे। अगरि तव्हां सोचो राधे कृष्ण हुन पत्थर जी मूर्ति में असांखे दर्शन ॾींदासीं, हीअं त पोइ त सभई माण्हू पंहिंजो जेको माण्हू शरीर थो छॾे उन्हनि जा पत्थरनि जा फोटो ठाहे करे रखी छॾनि, या भई हिन में असांजा ईंदा। त बाबा चए थो हिन करे असांजी बुद्धि ठीक न आहे न सभिनि जी। जेतिरो जेतिरो असां ख़ुदि खे आत्मा सम्झंदासीं, परमात्मा खे निराकार रूप में यादि कंदासीं न, ओतिरो असांजी सम्झ सुठी थींदी। सम्झ कीअं सुठी थींदी? मां केरु आहियां, भॻवान केरु आहे, मूंखे कीअं कर्म करणा खपनि, कर्मनि जी करण जी सम्झ न आहे न। अॼु तव्हां कंहिंखे बि प्यार सां सुधारे सघंदा आहियो? प्यार सां कीअं सुधरंदो? डांटणो मारणो चइणो ई पवंदो। ख़ुदि खे नथा ॾिसनि असांजो संस्कार कहिड़ा आहिनि, ख़ुदि खां वॾेपन ताईं सुधरिया न आहिनि, ॿारनि खे सुधारणा हले। तव्हां सोचो कॾहिं कॾहिं चईंदा न हिननि जे माता पिता खे इहा बीमारी आहे त ॿारनि खे बि ज़रूर हूंदी, छो जो शरीर हुन माता पिता ॾिनो अथई, लेकिन आत्मा जो गर्भ में रही आहे त माता पिता जहिड़ो संस्कार बि हूंदा आहिनि माण्हुनि जा। एॾो समय पिता गर्भ में रही सॼो ॾींहुं माता पिता सां गॾु रहे थी, त कॾहिं कॾहिं ॿारनि जा संस्कार बि माउ पीउ वांगुरु थी वेंदा। माउ पीउ जा अगरि ख़राब संस्कार हूंदा आहिनि त उहे संस्कार ॿारनि जा थी वेंदा। त हिकदमि पंहिंजे माउ पीउ वांगुरु ॻाल्हाए थी हले थी, छोकी संस्कार होड़ा आहिनि। हाणे माउ पीउ वॾेपन ते सुधरिया न आहिनि, ॿारनि खे डांटे मारे, मारण सां कोई सुधरी वेंदो आहे? संस्कार त आत्मा में हूंदो आहे न। आत्मा में जो संस्कार आहे हुनखे बदिली करण जे लाइ परमात्मा खे यादि करणो पवंदो न, कि मारणो पवंदो।
अगर सब समझी वञूं कि असांजो संस्कार, इन्हनि जो संस्कार, स्वभाव, आदतियूं सभु आत्मा में हूंदियूं। अगर सब माण्हू इहे समझी वञे त आत्मा जो संस्कार बुरा आहिनि, उनखे बि चइणो आहे परमात्मा खे यादि करो ताकि असांजो संस्कार चवनि कि हा भगवान जो ईअं करायो सुधरी वेंदा। लेकिन जेसिताईं असां उन ॻाल्हि खे न मञूं न कि हा मुंहिंजा संस्कार सुठा न आहिनि, त भगवान खे यादि बि करो त हिन रीति करो कि मां भगवान खे यादि करियां थी ताकि मुंहिंजो संस्कार ख़राब जेको आहे उहो ख़तम थी वञे। हिन रीति यादि करणो न, जेसिताईं भगवान जे साम्हूं मञदासीं न कि हा मूं वटि इहे ख़राब संस्कार, स्वभाव, आदत आहे, जिससे वो आत्मा चए न मञे न कि हा मूंखे इहे संस्कार पाण मां कढणो आहे। कंहिंखे बुरा संस्कार सुठा लॻंदा आहिनि, पंहिंजो आदतियूं जेके बुरियूं थींदियूं आहिनि न, उहे कंहिंखे पंहिंजी बुरी आदतियूं, बुरा संस्कार सुठा लॻंदा आहिनि। त बाबा चवंदा कि हाणे पंहिंजे संस्कारनि खे सुधारण लाइ या कंहिंजी बि संस्कारनि खे सुधारण लाइ कंहिंजी बि बुद्धि कम नथी करे, बुद्धि खे ठीकु करण लाइ असांखे खुद खे आत्मा समझी करे परमात्मा खे यादि करणु। मंदिर टिकाणे वञण सां थोड़ी संस्कार सुधरी वेंदा। भगवान जे मथां महिर करे आशीर्वाद ॾे, पर भगवान खे त तव्हां ॿुधायो ई नथा। कॾहिं कंहिंजे बुरा संस्कार हूंदा आहिनि त वेही करे भगवान खे ॿुधाइणो खपे न, भई तव्हांजे ॿार जा अहिड़ा संस्कार आहिनि, ॾाढो परेशान था थिए हुनजे संस्कारनि जे करे, त हिनजी संस्कार बदिली थिए। असां हुननि खे संस्कार बदिली करण जी शिक्षायूं परमात्मा छा ॾींदो आहे उहो हुनखे ॿुधायूं, ऐं जेतिरो प्यार सां ॿुधाईंदा ओतिरो उहा आत्मा जल्दी समझंदी, छोकी आत्मा जा निजी गुण ई आहिनि शांति, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्रता। त आत्मा खे शांति जी भाषा ई जल्दी समझ में ईंदी, आत्मा खे आत्मिक प्रेम जी भाषा ई जल्दी समझ में, आत्मा खे शुद्धता, शुद्ध मन जी भाषा ई जल्दी समझ में। असांखे बि खुद खे आत्मा समझी करे परमात्मा खे यादि करे खुद जा पंहिंजा संस्कार, स्वभाव खे बदिली करणो आहे। ॿियो पंहिंजी बुद्धि खे बि तेज करणो, सुठी करणो। ॿियो बाबा चवनि था ॾिसो मां एॾो वॾो आहियां, भगवान एॾो वॾो आहे, एॾो शक्तिशाली आहे, एॾो समझदार आहे, एॾो गुणवान आहे, ऐं भगवान खे त पतो ई हूंदो कि हिन आत्मा जा इहे संस्कार, स्वभाव सुठा न आहे, भगवान खे सभु पतो पवंदो आहे। लेकिन त बि परमात्मा जे अॻियां कोई बि अचे वो हुनखे डांटदो न, मारदो न, ठुकराईंदो न। भगवान त असांजो माता पिता आहे न, त जीअं माउ पीउ छा कंदा आहिनि, ॿारनि जा बुरा स्वभाव संस्कार आहिनि त हुनखे मारदा आहिनि, डांटदा आहिनि, हुनखे परे करे छॾींदा आहिनि। रोटी पाणी बि ॾींदो त डांटे मारे बुरी दृष्टि सां ॾिसी करे अहिड़ो आहे वेड़ो आहे, भले अंदरि रहंदो कि हा मुंहिंजो पुटु ठीकु थी वञे, मुंहिंजी धीअ ठीकु थी वञे, लेकिन अंदरि छा ॿार खे थोड़ी सम्झ में अचे थी तव्हांजे अंदरि जी भावना। जेतिरो असां साम्हूं वारे जी ग़लती ॾिसंदे हुए, सम्झंदे हुए, हुन ग़लती खे परिवर्तन करण जी शक्ति असां ॾींदासीं त सुठो आहे। लेकिन परमात्मा ॾिसो, भगवान ॼाणंदो आहे कि सभु आत्माउनि जा स्वभाव, संस्कार, आदत कहिड़ी आहे, सुठी न आहे, लेकिन त बि भगवान जॾहिं हिन सृष्टि ते ईंदा आहिनि
असां सभु मिलंदा आहिनि, असांखे ॾिसंदा आहिनि मुंहिंजे हिन ॿार जो संस्कार सुठो न आहे, मां सम्झायां थो त बि सम्झे नथो, त बि परमात्मा कॾहिं कंहिंजे लाइ बुरो न सोचंदो आहे, कंहिंखे बि अपशब्द न चईंदो, कंहिंजे लाइ बि बुरो न कंदो। जी त माण्हू चवंदा आहिनि भॻवान हिन ग़लती कई हिन करे भॻवान हिनखे सजा ॾिनी, भॻवान कॾहिं कंहिंखे सजा ॾींदो ई न, छो त मनुष्य आत्मा पंहिंजे कर्मनि अनुसार सजा भुगतती आहे, हिन करे कॾहिं बि न चइजो कि भॻवान हिनखे सजा ॾिनी, कॾहिं बि भॻवान इहो बुरा कर्म न कंदो, भॻवान खे अहिड़ा बुरा वीचार ई बि न ईंदा आहिनि कि मुंहिंजो ॿार ईअं थो करे छल हिनजो बुरो थी त पतो लॻे, कॾहिं कॾहिं थींदो आहे न, ईअं नथो मञे त माण्हू चई त ॾींदा आहिनि न, चाहे माउ पीउ हुजे चाहे संबंधी हुजे, चई त ॾींदा आहिनि, जॾहिं ठोकर खाईंदो त पतो लॻंदो, चईंदा आहिनि न तूं मुंहिंजो चयो न मञी ॾिस ख़राब थी वियो, मतलब काथे न काथे माउ पीउ जो बि वीचार हूंदो आहे भई मुंहिंजो चयो नथो मञे, भले हुन इंटेंशन सां न चईंदो कि हिनजो बुरो थी वञे, त बि मन में ईंदो त आहे न, चयो मञे नथो, पोइ बुरो थींदुसि, पोइ ईंदो असां पोइ सम्झ में ईंदो, नथो मञे न किरंदो त सम्झ में ईंदो, लेकिन परमात्मा त कॾहिं बि असांजे लाइ बुरो न सोचंदो, चाहे परमात्मा जो चयो मञो न मञो, बाबत त बि चईंदो कि मुंहिंजो त फर्ज़ आहे शिक्षा ॾियण जो, न मञंदो त तव्हां पोइ ॾिसजो तव्हांजो जीवन कीअं थो हले, भई मूंखे त तव्हां सॾु कंदा कि सुख ॾे, शांती ॾे, ख़ुशी ॾे, ये धन संपत्ति ॾे, ये ॾे, उहो ॾे, भॻवान कॾहिं बि असांखे इहे सभु चीज़ूं न ॾींदो, धन संपत्ति चीज़ूं, असांखे हुनजे बदिले सम्झ ॾींदो आहे, शक्ति ॾींदो आहे, गुण ॾींदो आहे कि असां खुदि पढ़ाई लिखाई करे एतिरो लाइक़ ठही करे उहे चीज़ूं सामान खुदि जे लाइ वठी सघूं। अॼु माण्हू खे ॾिसो वेठे रोटी था खाइनि, वेठो सभु कुझु मिले थो, वॾा वॾा, त बि मन में इहो न ईंदो भई असां कुझु करूं, कम से कम शरीर जो त खुदि जो करणो खपे न, खुदि टाइम सां उथे, भले उन्हनि खे कोई रोटी पाणी ॾे, लेकिन टाइम सां उथनि, विहनि, खाइनि, पीअनि, पंहिंजा कपिड़ा आदि सभु कुझु धोई करे रखी करे पंहिंजे ॿिए ॾींहं जे लाइ, चलो ॿियो कुझु न, पंहिंजे शरीर जी त संभाल करणु अचणी खपे न, त उहो बि न ईंदी आहे ॿारनि खे, माउ पीउ पोइ हुननि जो उहो कंदा आहिनि, हुननि जी तरफ़ सां ॻाल्हाईंदा कि न सॼो ॾींहुं स्कूल थो वञे, थो करे, असां ई खणी वठंदा आहियूं, असां ई सभु कुझु कंदा आहियूं। पहिरियों ॿार कीअं सिखाइबो आहे, पंहिंजो पढ़णु, उथणु, पंहिंजो सामान, अगरि जीअं चए ॿार वॾो थी वञे, लाइक़ु आहे, करे सघंदो आहे, कॾहिं कॾहिं न माउ पीउ जो इहो मोह बि ॿारनि खे बिगाड़ंदो, न वीचारी केतिरो होमवर्क अथसि, मां करां कीअं थी, हा ठीकु आहे, अथसि होमवर्क ठीकु आहे, लेकिन माण्हू अॼुकल्ह पढ़ाई पढ़ाई पढ़ाई, न त पढ़ाई में अॻियां था वधनि, न पंहिंजी सुठी रीति पंहिंजे शरीर जी देखभाल था करे सघनि, पंहिंजे शरीर जो ध्यानु करे, सम्झो पढ़ाई करे बि अॻियां हली आहे, लेकिन शरीर खे संभालण जी अकुल न आहे, समय मम्मी ये ॾियो, मम्मी वो ॾियो, मम्मी ये करो, मम्मी पापा ही सब कुछ ॾिसे थो करे थो, ॿार वॾो थी वञे, हिनखे अॻियां वधण हुजे त उहो भले पढ़ाई में अॻियां हुजे, लेकिन पंहिंजे शरीर खे त न संभाले सघंदो न, केसिताईं तव्हां ॿारनि जी अॻियां पुठियां घुमंदा, चईंदा आहिनि माउ पीउ बि संबंधी बि चईंदा आहिनि रे वीचारो सॼो ॾींहुं पढ़े थो, सॼो ॾींहुं कमु थो करे, काथां कंदो, ईअं कम पढ़ाई सभु बाद में, पहिरियों पंहिंजे शरीर खे असांखे कीअं टाइम सां उथणु, वेहणु, खाइणु, पीअणु,
रोटी खाई करे थाली रोटी वठी ईंदा, रोटी खाई करे थाली रखीदा, हिनमें कोई टाइम लगदो? पंहिंजे जाते रहंदा आहिनि, पंहिंजो बेड बिस्तर आदि साफ़ करे, चाहे नंढा चाहे वॾा, हिनमें टाइम लगदो? त छो छोके कॾहिं कॾहिं न माउ पीउ ॿारनि खे बिगाड़दो न, असां करे था वठूं न त तव्हां करे वठंदा, लेकिन उन ॿार खे असांखे संस्कार सुठा ठाहिणा, संस्कार अहिड़ा ठाहिणा आहिनि जो ॿार बिना माउ पीउ जी बि पंहिंजो जीवन सुठी रीति जी कॾहिं बि माउ पीउ शरीर थो छॾे छॾे। ॿार ॿाहिरि पढ़णु वञनि था, हुते केरु कंदो? हुते पढ़ाई कंदा या कमु कंदा? ऐं हाणे खां ई बैलेंस सिखंदा सभु कुझु करणु, टाइम सां पढ़ाई, टाइम सां पंहिंजो शरीर जो कुझु बि आहे त बैलेंस सिखंदा त अॻियां हुनजे जीवन में कमु ईंदो न, अॻियां सिर्फ़ु पढ़ाई थोरी कम में ईंदी। या त पोइ जेंट्स माण्हू ईंदा न, हू त दुकान ते वेंदा आहिनि, इहे कंदा आहिनि, त ख़ुदि जो कुझु कंदा ई न। हर हिक खे पंहिंजो जेका बि पर्सनल कम हूंदा आहिनि, चाहे ॿार आहे चाहे जेंट्स आहे, लेडीज़ खे चवंदा न चाहियूं न, हू त कमु करण हली, हर हिक खे पंहिंजो कमु करणु अचणो खपे, इहो बि बोझ न हुजे। हर हिक जो पंहिंजो जीवन आहे, उहो धंधो था करनि त तव्हांखे गृहस्थी संभालणु, इहे बि त धंधो आहे न। गृहस्थी में एॾा सारा कम हूंदा आहिनि, उन्हनि जो बि कमु उहो बि वधी, वो पंहिंजो करनि, असां पंहिंजी गृहस्थी जो कमु करूं था। हिन करे बाबा चवनि था कि हाणे त असांखे बि जीवन में पंहिंजी जीवन में ॾाढो सुठी रीति सिखी करे हलिणो ऐं ॿियनि खे बि जेतिरो थी सघे न असांखे सिखाइणो। तॾहिं कंहिंजे लाइ बुरो संकल्प, बुरो वीचार असांजे मन में न अचणो खपे, चाहे कोई केतिरो बि बुरो आहे, छोकी बाबा असांखे पाण जहिड़ो ठाहिणा आहे, परम पिता परमात्मा असांखे पाण जहिड़ो ठाहिणा आहे। चए थो जीअं मां कॾहिं कंहिंजे लाइ बुरो न सोचंदो आहे, न ॻाल्हाईंदो आहे, न कंदो आहे, धर्मराज सजा ॾींदो अंत में, मां न ॾींदो। उहे असांजे मन में बि कोई बि बुरो आलतू फालतू विकारी संकल्प उथणु न खपे, कॾहिं बि कंहिंखे दुख ॾियण जो वीचार सपने में बि न अचो। मीठी मीठी स्कूल जे ॿारनि खे चई माता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभु रूहानी ॿारनि खे असांजी बि रूहानी माता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आहे। मन खे श्रेष्ठ पोजीशन में स्थित करे पोस्ट बदलण जे खेल के समाप्त करण वारा सहज योगी है। बाबा चवनि था कि हाणे जीअं मन जी पोजीशन हूंदी आहे न, उहा चेहरे जे पोइ सां दिखाई में ॾींदो। जेको असांजो मन सोचंदो आहे न, उहो असांजे चेहरे सां दिखाई में ॾींदो। कई ॿार कॾहिं कॾहिं बोझ उठाए करे मोटा ठही वेंदा, मोटा अर्थात मोटी बुद्धि। शरीर सां त ज्यादा खाईंदा त मोटा थी वेंदा, लेकिन ज्यादा सोचण सां बुद्धि मोटी थी वेंदी आहे। पोइ यथार्थ सम्झ में न ईंदो छा आहे छा। कॾहिं ॾाढा सोचण जे संस्कारनि जे कारण अंदाज लंबो थी वेंदो, ऐं कॾहिं दिल शिकस्त थियण जे कारण पंहिंजे खे नंढो ॾिसंदा आहियूं। कॾहिं ज्यादा सोचंदा आहियूं त ज्यादा थींदे न, सपना ही ॾिसंदा रहंदा आहियूं, हीअं करो उहो करो, कंदा कुझु बि न। अहिड़ा माण्हू बि हूंदा आहिनि। ऐं कॾहिं ज्यादा ई घटि सोचे सघंदा आहिनि ख़ुदि जे लाइ, त ख़ुदि खे नंढो सम्झंदा आहिनि कि असां नंढा आहियूं, असां कुझु करे न सघंदा आहियूं। त बाबा चवनि था पंहिंजे अहिड़े पोस्ट जो बि मन जो वीचार आहे
वो साक्षी थी करे ॾिसो मन जी श्रेष्ठ पोजीशन में स्थित थी करे हाणे अहिड़े पोजन के परिवर्तन करो। जेका उल्टा सुल्टा पोज अचनि था न उल्टो सुल्टो सोचण सां कॾहिं असांजो चेहरो टेंशन वारो थो थी वञे, कॾहिं परेशानी वारो, कॾहिं दुखी वारो, कॾहिं ख़ुशी वारो, कॾहिं कहिड़ो त मूड जो बदलंदो होश बदलंदो असांजी सोच जे कारण। ऐं सोच जे कारण पोइ असां परमात्मा खे बि यादि न करे सघंदा आहियूं। सदा असांजी सोच में परमात्मा हुनजी ॻाल्हियूं हूंदियूं त असांजो मूड सदा हिकु रस रहंदो, सदा ख़ुशि लोग न ख़ुशियुनि जी खान जी अधिकारी आत्मा सदा ख़ुशी में रहंदी ऐं ॿियनि खे ख़ुशी बांटते रहंदी। असां ख़ुशी जे खान जी अधिकारी आत्मा आहियूं, सदा ख़ुशि रहण असांजो अधिकार आहे। कि माण्हू चईं अरे असांजो त हक़ आहे हिननि खां पैसा वठण सां ख़र्ची वठण, इहे सामान वठण असांजो त हक़ आहे। जेदारी संबंधी तव्हांखे जो हक़ ॾींदा आहिनि ॾींदा, लेकिन परमात्मा असांखे इहो अधिकार थो ॾे कि तव्हां जीवन में सदा सुख शांति सां रहो। हिन लाइ असांखे चए थो कि मुंहिंजी चए ते हलो त उहो अधिकार प्राप्त थींदो, त सदा ख़ुशि बि रहंदासीं ऐं सर्व खे ख़ुशियूं बि बांटंदा रहंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।